अस्सलाम वालेकुम। मैं सिद्दीक़ मिठू अरबाब हाला। मौजू कहाणीअ जो नालो डप ऐं ञुञ। डप जानी माली नुक़सान घाटो थियण, शराब, भउ, ख़ौफ़। ञुञ जानी माली फ़ाइदो नफ़ो थियण, ढ भलाई उमेद, जुञ सिराब। पाठ नंबर 74। उन शख़्स जे साथियुनि सम्झियो यकीनन हिन संदसि ऐं संदसि साथियुनि बाबति इक़रार करे छॾियो त हिन जे पीउ खे क़त्लु आहे कयो। उन जे करे सभई हाज़रीन सदाए अकबर बुलंद करियो रहिया सदाए तक उन ई करे सभई हाज़रीन सदाए तकबीर आहे बुलंद करे रहिया आहिनि। वरी हज़रत अली अलैहिस्सलाम जिन हुकुम ॾिनो उन शख़्स जो सिर ऐं मुंहुं ढकियो, वरी साॻी जॻह ते वठी वञो ऐं वरी ॿिए शख़्स खे सॾियो ऐं संदसि साम्हूं विहारियो ऐं फरमायो त तूं सम्झींदो त आउं कोन थो ॼाणा त तव्हां माण्हुनि छा आहे कयो। उन शख़्स चयो, हज़रत अली अलैहिस्सलाम अमीरुल मोमिनीन, आउं उन्हनि सां हुयुसि पर उन जे क़त्ल ते राज़ी कोन हुयुसि ऐं इक़रारे जुर्म कयो। ईअं करे हिक खे घुरायो, सभिनी खे तलब कयो, हिकु करे सभिनी खे तलब कयो, सभिनी इक़रारे जुर्म कयो। हज़रत अली अलैहिस्सलाम जिन आख़िर वरी उन शख़्स खे सॾायो जंहिं शख़्स खे पहिरीं घुरायो हुयो ऐं उन बि इक़रार कयो असां सभिनी उन शख़्स जे पीउ खे क़त्लु कयो ऐं उन जे पीउ जो माल बि खयो। हज़रत अली अलैहिस्सलाम जिन उन्हनि सभिनी ते उन शख़्स जे पीउ जो क़त्लु साबित कयो। शरअ क़ाज़ी अर्ज़ु कयो, या मौला, हज़रत दाऊद अलैहिस्सलाम कहिड़ी तरह फ़ैसिलो कयो हुयो। इहो बि इरशाद फरमायो। हिकु ॾींहुं हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जो गुज़र थियो त कुझु ॿार रांदि करे रहिया हुआ। ईअं ॾियो त हिकु छोकिरे खे मातल दीन चई छॾे रहिया हुआ, यानी दीन मरी वियो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम उन छोकिरे खे पाण वटि सॾियो ऐं पुछियो, तुंहिंजो ही नालो कंहिं आहे रखियो? उन छोकिरे चयो, माउ नालो आहे रखियो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम उन छोकिरे खे पाण सां गॾु वठी उन जे माउ वटि वियो। पुछियो, इन तुंहिंजे फ़र्ज़ंद जो नालो कंहिं आहे रखियो? उन चयो, संदसि पीउ उन जो नालो आहे रखियो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन फरमायो, इहो वाक़ियो बयानु करियो। उन औरत चयो, हिन जो पीउ हिकु जमात सां गॾु सफ़र ते हुयो वियो। इहो छोकिरो अञा संदसि शिकम में पेट में हुयो। इहा जमात सफ़र तां वापसि आई, मुंहिंजो मुड़ुसु कोन आयो। मूं उन्हनि माण्हुनि खां उन जो अहवालु पुछियो। उन्हनि माण्हुनि चयो, इहो मरी वियो। मूं पुछियो, उन जो माल, उन जो सामान सभ जो छा थियो? उन्हनि जवाबु ॾिनो त उन कुझु बि माल कोन्हे छॾियो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन खे उन औरत चयो त मूं उन्हनि खां पुछियो त का वसियत कई आहे? उन्हनि हा चयो। उहा वसियत कई त मुंहिंजी घरवारी हामिल आहे, उनखे चइजो त छोकिरी नियाणी पेडाटे या छोकिरो पुटु पेडाटे त उन जो नालो मातल दीन रखिजो, यानी दीन मरी वियो। उन जे करे मूं हिन जो नालो मातल दीन रखियो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम जिन पुछियो, उन जमात खे सुञाणे थी उहे माण्हू ज़िंदा आहिनि या मरी विया? ईअं ॾियो। औरत चयो, उहे सभु ज़िंदा आहिनि, उन्हनि खे सुञाणा थी। ईअं ॾियो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम चयो, हल मूंखे सभिनी खे ॿुधायो। हज़रत दाऊद अलैहिस्सलाम उन औरत सां गॾु हर हिक जे दरवाज़े ते वियो ऐं सभिनी खे सॾायो। अहिड़ी तरह उन्हनि फ़ैसिलो कयो, एसी ताईं जो उन्हनि जे विच में जुर्म इक़बाल कयो। खून माल उन्हनि ते साबित थियो ऐं औरत खे चयो त हाणे हिन छोकिरे जो नालो आशिर दीन रखो, यानी दीन ज़िंदा थी वियो।